अंजुमन ताजरान सिंध के अगवाणनि SSP हैदराबाद अमजद शेख ऐं संदसि टीम के मासूम नींगरी ज़ाला के क़ातिल के इबरत जो निशानो बणाइण ते ख़राज तहसीन पेश कयो आहे। अंजुमन ताजरान सिंध के तर्जमान मोहम्मद अली राजपूत पारां जारी कयल बयान मूजिब अंजुमन ताजरान सिंध के सदर वक़ार हमीद मेमण, मरकज़ी अगवाणनि अली रज़ा आराई, सलाहुद्दीन गौरी, अब्दुल सलाम शेख, ग़ुलाम असगर पंवर, जनरल सेक्रेटरी अमजद आराई, महबूब अबड़ो, लॉ एंड ऑर्डर कमेटी के चेयरमैन साजिद सोलंकी पंहिंजे गॾियल बयान में चयो आहे त SSP हैदराबाद अमजद शेख ऐं संदसि टीम नींगरी ज़ाला कुरैशी जे जवाबदारनि खे इबरत जो निशानो बणायो, जंहिं ते हू खेनि ख़राज तहसीन पेश कनि था। उन्हनि जो चवणो त 7 वरियनि जी नींगरी ज़ाला कुरैशी खे तशद्दुद करे क़त्ल कंदड़ ॾोहारीअ खे फ़रार थियण दौरान मार्केट पुलिस मुक़ाबले में मारे छॾियो। हुननि चयो आहे त हैदराबाद जे वापारी बिरादरी ऐं अवाम तरफ़ां हैदराबाद पुलिस जे कमांडर SSP अमजद शेख हैदराबाद के पुट जो लक़ब ॾियूं था। उन्हनि चयो आहे त हैदराबाद में ॾोहारियुनि ख़िलाफ़ बहितरीन कार्रवाई करे पुलिस जो मोरवाल हिकु भेरो ॿीहर बुलंद थी वियो आहे।